नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे मटियारी में ख़बर ॾींदा हलूं त गवर्नमेंट बॉयज़ डिग्री कॉलेज मटियारी में प्रिंसिपल प्रोफेसर सैयद बदर ज़मान ऐं उस्तादनि विच में गुज़िरियल केतिरनि ॾींहंनि खां हलंदड़ तकरार जो नबेरो थी गुज़रियो आहे। डायरेक्टर जनरल कॉलेज एजुकेशन प्रोफेसर डॉक्टर अब्दुल हमीद ऐं सिप्लाई जे अॻुवाण प्रोफेसर शाहजहान पंवर ऐं प्रोफेसर अनवर मंसूर मंगरियो प्रोफेसर मनवर खेड़ो मटियारी बॉयज़ कॉलेज पहुची उस्तादनि ऐं प्रिंसिपलनि जो अलॻि अलॻि मौक़िफ़ वरितो आहे। जंहिं बाद ॿिन्ही धुरियुनि जूं ॻाल्हियूं ॿुधण बाद मसइलनि जो हल पेश कयो वियो आहे, जंहिंमें प्रिंसिपल पारां उस्तादनि जे ख़िलाफ़ सेक्रेटरी कॉलेज एजुकेशन ॾांहुं लिखियल लेटर वापसि वठण जो लेटर लिखियो वियो आहे। उन खां अलावा कॉलेज जे बहितरी लाइ मुख़्तलिफ़ कमेटियूं जोड़ियूं वियूं आहिनि, जंहिंमें प्रिंसिपल सां गॾु उस्तादनि जी नुमाइंदगी ॾिनी वई आहे। उन खां अलावा हिक ॿिए ते लॻायल इल्ज़ाम पिणु वापसि वरिता विया आहिनि। अॻिते हिक ॿिए ख़िलाफ़ बयानबाज़ी खां बि पासो करण लाइ अमल तय कयो वियो, जॾहिं त प्रिंसिपल ऐं उस्तादनि पारां गॾिजी कॉलेज जी बहितरी लाइ कम करने ते इत्तफ़ाक़ कयो वियो है। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।